कमल पाड़ो पाताल में भोर भरी आकाश बिनी संधी गालड़ी राज़ कांदी रास ते इश्क के शाबाश जय मोहब्बती बेड़िया मुझे लाइ काबिल एहतराम मीर गुल मोहम्मद खान जकरानी साहब स्टेज ते वेठल कश्मीर शहर जा मोज़ीन उर्दू खां दोस्त कई आया उड़े ऐं जेके पिंडाल में वेठल सभिनी खे अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनि दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जो हेॾिन साज़िशनि खां पोइ हेॾिन रुकावटनि खां पोइ भई तव्हां दोस्त हिन असांजे जेको काज आहे असांजो जेको हलफतारी तकरीब हुई उन में तव्हां शिरकत कई तव्हां दोस्तनि जी लख लख महिरबानी। गुल मोहम्मद खान साहब गुज़ारिश इहा आहे त तव्हांखे यादि हूंदो सभिनि दोस्तनि घणा दोस्त वेठा आहिनि जेके सियासत सां वाबस्ता आहिनि वॾे अरसे खां थींदो ईअं रहंदो हो त जॾहिं बि तव्हांखे यादि हूंदो साहब बि असां वटि एम ए जर्नलिज़म वग़ैरह जेके वग़ैरह तव्हां रिकॉर्ड खणंदो तव्हांखे सिंध यूनिवर्सिटी में को सवन में को हिकिड़ो को माण्हू हूंदो जंहिं एम ए जर्नलिज़म सिंध यूनिवर्सिटी मां कयो हुजे पर हाणे जॾहिं कॉलेज साइड खां कयो अथनि त खोड़ माण्हू वधिया आहिनि। थींदो ईअं रहंदो हो त सियासी जेके वर्कर हूंदा हुया जेके कम्युनिस्ट जमात सां हुजनि GSN सां हुजनि के तरक़ी पसंद पार्टी सां हुजनि पीपुल्स पार्टी सां हुजनि जॾहिं उहे दोस्त हुते एडजस्ट न थींदा हुया या के मामला थींदा त पोइ उहे साफ़ ई थींदा हुया ऐं पोइ भरजंदा साहब बि अॼु पाकिस्तान जे वॾे चैनल जियो खां तव्हां स्टार वठंदो नालो सम्झियो वञो हुन खां वेंदे करे मुख़्तलिफ़ जेके अख़बारनि ते एडिटरनि ते तव्हां वेंदो त उहे सभु साहब ई उहे माण्हू हुया जेके मुख़्तलिफ़ जमायतनि में हुया पढ़ियल कढ़ियल माण्हू ऐं हौसले वारा माण्हू उहे साहब ई थींदा छो जो हीउ कमु अहिड़ो सवलो कोन्हे को जो को कुकड़नि खपाइण वारो माण्हू को नलका ठाहिण वारो माण्हू को ॿियो माण्हू साहब ई थिए पर हाणे बदकिस्मती सां जॾहिं खां असां ज़वाल नथी थियूं सॼे मुल्क में साहब जो जेको बेड़ो आहे उहो ॿोड़ियो पियो वञे सबबु जो इहो आहे त हिकिड़ी छूट ॾिनी वई आहे इहो रियासत जो कमु आहे त जिते तव्हां ॾिसो कंहिं बि नौकिरी लाइ पाण वेंदा आहियूं सभु खां पहिरियां पाण खां पुछियो वेंदो आहे तजुर्बो छा आहे पढ़ियल केतिरो आहीं अगरि तव्हां वकील थियणु वेंदो त एम ए जेको आहे LLB तव्हांखे करणी पवंदी इहो सॼो मामिलो आहे पर हिते ई छूट ॾिनी वई आहे त जेको बि रुसे थो उहो कार्ड ठाहे ॾिए कंहिंखे कोई न पुछंदो हुन खां माना तव्हांखे नंढी जेको सेंट्री वर्क जी नौकिरी वठणु ईंदो हुनजे जेको लवाज़मात हूंदा के मामलात हूंदा पर असांजे हिन मुल्क में ॼाणी वाणी करे साहब खे अहिड़ी छूट ॾिनी अथनि त जीअं हीअ ईअं थियो आहे जीअं सियासत खे ॾिनो तव्हांजे साम्हूं आहे अॼु जेको आहे त माज़रत सां त सॼियूं जेकी क़यादत आहे उहा मौलाना हिकिड़े पासे विहारे थी उन खां पोइ तहरीक हलाइण जी सोचे पई छाकाणि त सियासत खे बि ईअं छॾे ॾिनो छॾे करे उन खां अवामी हिमायत हासिल जेका ख़तमु कराए अॼु हालत आहे तव्हांजे साम्हूं आहे मामला किथे वञी बीठा आहिनि तंहिंजे करे मां सम्झां थो त साहब सां बि उहो कलूर शुरू आहे ॼाणी वाणी हीअ छूट ॾिनी वई आहे त को अनपढ़ियल माण्हू को जाइल माण्हू को कप कूड़ा खपाइण वारो माण्हू को रेड़ी हलाइण वारो इहो ऐप कोन्हे पर उनजो इहो कमु न आहे मज़दूरी करणु सभु कुझु माण्हू जो हक़ु आहे पर इहो उन जेको आहे त ऐब न आहे पर इहो साहबत करण जो कमु कोन्हे जॾहिं खां इहे मामला थिया आहिनि तॾहिं खां असां साहब ई रुकिया आहियूं मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि कश्मीर जे दोस्तनि खे छा खां छा कयो वियो रोकियो बि वियो फ़ोनूं बि कयूं वियूं मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि हे दोस्त 21 तारीख़ ते कोर्ट विया आहिनि हिकिड़ी हिननि पिटीशन दायर कई आहे जंहिंमें जेको असांजो अॻूणो जनरल सेक्रेटरी आहे साजन शेख साहब इहे ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त तव्हां दोस्तनि खे थोरो क्लियर हुजे मामिलो आहे छा हीउ दोस्त हिन दोस्त पिटीशन दाख़िल कई आहे 3 जेके हिन जा वॾा इल्ज़ाम आहिनि उहो हिकिड़ो इल्ज़ाम जो इहो आहे त जनरल बॉडी जो हिननि इजलास न घुरायो आहे ऐं हिननि बॉडी टोड़े छॾी आहे मां दावा सां चवां थो त हिन जे पंहिंजे अखरनि सां इजलास जी जेका कार्रवाई हलियल आहे हिन पाण लिखियो आहे हिन जी पंहिंजी सयूं थियल आहिनि बॉडी पाण टोड़ी आहे उहो रिकॉर्ड ते मौजूदु आहे जेको कोर्ट में पेश कयो वेंदो उन खां पोइ हिनजो ॿियो इल्ज़ाम आहे त मूं वटि रिकॉर्ड कोन्हे साबिती उहा इहा क्लियर उहा ई आहे त भई जॾहिं तुंहिंजो रिकॉर्ड न हूंदो तुंहिंजा हक़ ऐं फ़रिश्ता लिखिया कंहिं लिखिया उहो बि क्लियर थी वियो उन खां पोइ त भई हिन पंहिंजे भाउ खे जेको आहे कमेटी जो मेंबर कयो आहे माज़रत सां मां कमेटी जो मेंबर मुक़ररु करण जो अख़्तियार न हो अख़्तियार इहो तोखे हो तो जनरल सेक्रेटरी तो पंहिंजो भाउ हमज़ो शेख मुक़ररु कयो मां एतिराज़ न कयो तो मुंहिंजे भाउ खे रखियो मां एतिराज़ न कयो सीनियर साहिब याजी गुलज़ार खे तो रखियो मां एतिराज़ न कयो सॼा मामला तुंहिंजा पंहिंजा आहिनि आख़िरी ॾींहं ते तूं इलेक्शन विढ़ियो आहे आख़िरी ॾींहं ते वेठो रहियो आहे जॾहिं तूं हारे वियो आहे हाणे जो तोसां दादरी थी आहे तव्हां ॿुधायो न हीउ जेको सॼो मामिलो आहे 15 मेंबरनि जो पहिरियां वोट जो हक़ इख्तियार हो हिकिड़े मेंबर खे इख्तियार न हो वोट करण जो 14 माण्हू 12 माण्हुनि खे तो नोटिस मोकिलिया आहिनि प्रेस करे 12 माण्हुनि खे तो नोटिस मोकिले तो कीअं खटे वञे आहे इन जो मतिलबु आहे 12 माण्हू हिकिड़े पासे तूं बचण था ॿिए पासे आयो त सॼो मामिलो क्लियर आहे चलो ठीकु आहे दोस्त बि इख़्तिलाफ़ रखण जो हक़ आहे असां जबरी अंदाज़ आहे माण्हू आहियूं ठीकु आहे भई तव्हां कोर्ट वियो तव्हां इंतज़ारु कयो आहे उतां जेको फ़ैसिलो अचे जीअं तव्हां गुलमन खान ॾे वियो तव्हां हुन में चयो भई तव्हां अगरि खटे जो मां तव्हांखे वलप खणाईंदुसि पर अहिड़ियूं हरकतूं
हाणे असल मामले त ॿुधाई मामलो आहे छा आहे कराए केरु थो हाणे हिकिड़ो दरपदर आहे हाणे माण्हुनि खे दरपदर न करायो आहे मां न चयो तूं एमएलए जे ख़िलाफ़ साथी शुरू कर माण्हुनि खे न चयो माण्हुनि खे न चयो तूं जजनि सां जहिड़ा कर माण्हुनि खे न चयो त भई तूं हर शैतानियूं करे सघे कश्मीर खे पाण में वेड़ा पंहिंजे अवालनि ते अगरि तूं दरपदर थियो आहे त उन में असांजो कोई कसूर कोन्हे अगर तोखे साहब जो शोबो एॾो बि पसंदि आहे त भई तूं अच असां कंहिं दोस्त खे इहा सूबेदारी लिखी ॾे असां तोखे प्रेस जो मेंबर था करे छॾियूं पोइ तूं चई वेही करे इहो कमु हलां हीअ हरकतूं करण तूं माण्हुनि खे ईज़ी लोड कराए तूं मुख़्तलिफ़ जथा थो पैदा करे तूं कॾहिं गुज़िरियल ॾींहुं असांजी जेको ऑफ सेरेमनी आहे हिकु ॾींहुं पहिरियां 4 माण्हू साहब ईंदी आहे कार्ड अची विया सॼो कुझु थियो साहब थी विया उहो ॿार वेठा आहिनि ऐं तव्हां सभिनी खे ॿुधायो कंहिंजा माण्हू हिन जा ई माण्हू आहिनि असांजा साहब 3-4 जेके असांजे मथां भरिया थी आहिनि उहे त कोन्हनि वेठा असल ॿियो मामिलो आहे जंहिंजे करे हिकु त इहो सूबेदार उहो सॼे साहब ते जहिड़े जो फ़ाइदो वठे थो मां बिना रख रखाव जे चवणु चाहियां थो जेको रिकॉर्ड ते हुजे ऐं कश्मीर जो दोस्तनि खे ख़बर बि हुजे असांजा ॿ दोस्त आहिनि डॉक्टर दिलीप कुमार केसवाणी साहब जयराम साहब ऐं जेको आहे अनिल बजाज साहब हाणे उनजी हालत इहा आहे त भई तव्हां मां हिननि दोस्तनि खे चयो हे मुंहिंजी मौजूद आहे जेको मार्शल आहे लॻल आहे प्रेस क्लब में इहे जेके 15 मेंबर आहिनि इहे 15 मेंबर हुजनि बसि इन ते कमु हलंदो पोइ जॾहिं असां चवंदासीं फलाणो सदर पोइ सदर थी वेंदो मां हिनखे चयो भई तव्हां दोस्त पंहिंजो कारोबार कयो था तव्हां हूंदा न आहियो मूंखे माण्हू फोनूं कंदा आहिनि त भई प्रेस करे ॿार एजाज कयूं था माण्हुनि जा मसइला मसाइल आहिनि प्रोफेशनल माण्हू आहिनि फरहान कुरैशी दुनिया टीवी जो रिपोर्टर आहे जेके तोखे इतराज़ कनि था दुनिया टीवी जो रिपोर्टर आहे उनखे मेंबर कयो आहे इहो इतराज़ आहे ॿियो दोस्त आहे अर्शद कलवड़ उहो जेको आहे GNN जो रिपोर्टर आहे उनखे जेको आहे त मेंबर कयो आहे उन ते इतराज़ आहे जावेद खोसो 24 जो रिपोर्टर आहे चैनल आहिनि मुल्की लेवल जा उन्हनि खे रिपोर्टर कयो आहे उन ते इतराज़ आहे उस्ताद हाकिम ते इतराज़ आहे GTV जो रिपोर्टर आहे इन ते इतराज़ आहे भई कहिड़ो मां पंहिंजो माइट खणी जेको उनखे मेंबर कयो तव्हांखे इतराज़ आहे हीअ सॼी जेका जड़ आहे उहा जेका हरकत आहे उहा सॼी तव्हां थिए थी पई इहे दोस्त इन ॻाल्हि ते बस थियनि त भई हीअ माण्हू सभु ख़तमु कर मेंबर असांजी जेका भई मुंहिंजो जेको लास्ट टाइम ही लाल बहादुर वेठो आहे सभु दोस्त वेठा आहिनि मूंखे कोई शौक़ु न हो मां ख़तमु करे छॾियो भई 3 साल थी विया खोड़ थियो मां इहे साम्हूं वेठो मुंहिंजो बि तूं अचु तूं सदर थी तूं ठीकु आहे हाजी गुलज़ार साहब खे वेठो आहे साम्हूं जो न यार मामला अथनि कोर्ट जा मां उहो नथो करे सघां हीअ साम्हूं वेठो आहे मां सभिनि दोस्तनि खे चयो आहे भई मुंहिंजी ज़ाती मिल्कियत कान्हे उहे माण्हू तव्हांखे सभिनि खे असांखे विड़ाइनि था अगरि साॻे टाइम ते प्रेस क्लब कमज़ोर थींदो इहे दोस्त जेके अॼु पाण खे साहब विसराइनि था सुभाणे खे साहब विसराइण नथो लॻंदो तंहिंजे करे दोस्त समझ ॿुधो गुज़ारो कनि असांखे त माण्हू डाइवर्ट कनि था असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे मामला में बिगड़ियल हुजूं लिखूं था न हिते असांजो कंहिंसां ज़मीन ते जहिड़ो आहे तव्हां को दोस्त ॿुधायो कंहिं ॿनी ॿारे ते मुंहिंजो कंहिंसां जहिड़ो आहे असां कॾहिं मथां था पढ़नि कॾहिं छा था कराइनि कॾहिं खणाइनि था कॾहिं गुम कराइनि था कॾहिं छा था कराइनि मामिलो इहो ई आहे त हीअ माण्हू डाइवर्ट हुजनि हीअ माण्हू न लिखनि असांजो जेको धंधो आहे जेको कारोबार आहे उहो हलंदो रहे बराबरि किसो त घणो आहे तव्हां सभिनि दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जेके तव्हां दोस्त इन रुकावटनि जे बावजूद पिया आयो ऐं कश्मीर पुलिस जेके आहे अॼु जंहिं अंदाज़ में उन्हनि पंहिंजो किरदारु अदा कयो आहे उहो बि तमामु सारा जेको आहे सभिनि दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी थी वियो असांजो प्यारो सुभान खोसो साहब जे